अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलाम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अनिश्कुरली वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अला आलिहि व अस्हाबिही व ज़ुर्रिय्यतिही सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वेठे वरन मिलन वेठे वरन मिलन ऐं सुते न मिलन सुपरी वेठे वरन मिलन अदा सुते न मिलन सुपरी जेके मुए रिंदरन साजन पे मिले तनखे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त समुद्र के सतह ते अदा मोती की न मिलन समुद्र जे सतह ते मिठड़ा मोती की न मिलन जन खे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौजन खां मेहरान जे उहे मांझी की न मुड़न सेई लाल लहन पिया मज पाता नजे सुभान अल्लाह। खोले जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसल्लम अलैका या हबीबल्लाह। सुभान अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही गोठ मोहम्मद रमज़ान दाहिरी जे अंदर दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई वई आहे। सजाइण वारनि पंहिंजे वॾड़नि जे बख़्शिश जे नियत सां सजाई आहे। दुनिया जो दस्तूर
त कमज़ोर हमेशह जे लाइ सहारो ॾींदो आहे। जंहिंखे पंहिंजे ॿाहुनि ते भरोसो न हूंदो आहे वो कोशिश कंदो आहे त कंहिं जवान मुड़ुस जी टेक हुजे। जंहिंखे पंहिंजे जिस्म ते भरोसो न हूंदो आहे त कंहिं ॿिए जी टेक जी तलाश कंदो आहे। अलगरज़ दुनिया जे अंदरि इंसान जिते ॾिसंदो आहे त मुंहिंजी पहुच नाहे उते पहुच वारे जो सहारो ॻोल्हींदो आहे। त हिकु ईमान वारो जॾहिं ॾिसंदो आहे त जेसि ताईं मुंहिंजो अज़ीज़, मुंहिंजो मिट, मुंहिंजो माइट, मुंहिंजो जिगर, मुंहिंजो अबो, मुंहिंजो अम्मा मूं सां गॾु हुया तेसि ताईं त मुंहिंजी पहुच हुई। जॾहिं हाणे मूंखां अलॻि थी आउं ज़मीन जे मथां ऐं मुंहिंजा रिश्तेदार ज़मीन जे अंदरि, हाणे मुंहिंजी पहुच नाहे पर मूंखे पंहिंजो कनेक्शन तोड़णो बि नाहे। जीअं कई दफ़े को माण्हू हूंदो आहे जेल में त माण्हू चाहींदो आहे त रिश्तो तोड़े त नथो सघां पर छो न जेलर सां या जेल सुपरिटेंडेंट सां भला ॿिए सां न त उतां जे कंसल्ट कंहिं सिपाही सां वास्तो हुजे ताकि मुंहिंजो कनेक्शन पंहिंजे अज़ीज़ सां मिलियल हुजे, ताकि उन जे हाल अहवाल खां वाक़ुफ़ियत हुजे। इहो सिलसिलो उन जे दिल में पैदा थींदो आहे जंहिंजे दिल में हिकिड़ो रिश्तो रत जो ऐं एहसास जो हूंदो आहे। दुनिया जे अंदरि हिक ॿिए खे सहूलत ॾियण जे लाइ ॾुखायल खे जेल में गुनाह जे करे, ॾोह जे करे पहुतो आहे पर दिलि चवंदी आहे त उनखे मालड़ी सुठी पहुचायां। भले ॾोही आहे, ख़बर आहे त मुंहिंजो पुटु ॾोही आहे, ख़बर आहे, पर पोइ बि दिलि चवंदी आहे ॿियो नथो ॾेई सघां त मालड़ी त चङी पहुचाए अचांसि, फ्रूटड़ो त ॾेई अचांसि। इहो छो थो वञे? ख़बर बि अथसि त ॾोही आहे। मुंहिंजा दोस्त इन करे थो वञे जो उनजे हिकिड़ो दिलि जो उन सां रिश्तो गठियल आहे। ऐं जंहिंजो रिश्तो न हूंदो आहे उन्हनि खे परवाह ई कोन हूंदी आहे। जेल में न वञे, काॾे बि वञे, उन्हनि जी मर्ज़ी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त जीअं दुनिया जे अंदरि रिश्तो इंसान खे पंहिंजे रिश्तेदार जूं मुश्किलातूं आसान करण जे लाइ मजबूर कंदो आहे, ईअं हिकु ईमान वारे खे पंहिंजे अज़ीज़ व अकारब जे कब्र वारी तकलीफ़ खे दूर करण जे लाइ बि हिकिड़ो रिश्तो मजबूर कंदो। पोइ उहो रिश्तो आहे जीअं दुनिया जे अंदरि जंहिंजी पहुच हूंदी उनजो सहारो वठिबो त कब्र ऐं क़यामत में कंहिंजी पहुच आहे कंहिंखे मुंहिंजा दोस्त का ऊंचाई कान्हे का। कब्र में बि अगर पहुंच आहे त मुझे मदीने जे ताजदार जी आहे, क़यामत में भी अगर पहुंचा तो मुझे मदीने जे ताजदार जी आहे। छो त अल्लाह त बेनियाज़ आहे, अल्लाह त वहदहू ला शरीक आहे, पर मुझो अल्लाह उन सां ही प्यार कंदो आहे जंहिंसां मुझो मदीने जो घोट प्यार कंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त पोइ असां तव्हां ईमान वारा पंहिंजे अमलनि ते भरोसो नाहे, इन करे दामन मुस्तफ़ा में हथ विझी करे अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी निस्बत मिलाए पोइ असां अल्लाह जे दरबार में अर्ज़ो पेश करे गुनाहगार हथड़ा खणंदा हो त या अल्लाह असांजे ऐबन ते न निहारजा, असांजे गुनाह ऐं ख़ताउनि ते न निहारजा। मौला चए तुंहिंजे महबूब जो ज़िक्र ख़ैर थियो आहे, उन पंहिंजे महबूब जे सदके मौला तुंहिंजो मिठड़ो नालो वठी तुंहिंजे सुहिणे क़ुरान जी तिलावत थी आहे। या अल्लाह इन सुहिणे कलाम जे सदके असांजे अज़ीज़ व अक़ारिब जी बख़्शिश फरमाए। मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो करीम रब, कीअं थो थी सघे दरबार खुदा जी हुजे, वसीलो मुस्तफ़ा जो हुजे ऐं मुंहिंजो रब क़बूल न करे, कीअं थी नथो सघे। सुभान अल्लाह।
त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बल्कि अञा ईअं चवां त अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे, अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे मथां एॾी त मेहरबानी कई आहे। कलमे वारी निस्बत, फ़क़त कलमे वारी निस्बत, ॿिया अमल कोई थिए, निमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज सभु कोई थिए, फ़क़त कलमे वारी निस्बत। ऐं मुंहिंजा दोस्त, उन कलमे वारी निस्बत जो कमाल ॾिस। हिकिड़े पासे उन माण्हूअ खे रख जेको अरबपति हुजे, खरबपति हुजे, लेकिन उन वटि कलमे जी निस्बत मौजूद न हुजे। उन जे अपोज़िट में उन माण्हूअ खे रख जेको मिस्कीन गदह कालिड़ो हलाईंदड़ आहे, पर उन वटि कलमे वारी निस्बत मौजूद आहे। इन्हनि ॿिन्ही खे साम्हूं रखी पोइ थोरो ट्रेक ते चढ़ी मंज़िल खे अॻिते तय कर। दुनिया फानी आहे, अरबपतीअ खे बि दुनिया छॾणी आहे, हिकिड़े मिस्कीन खे बि दुनिया छॾणी आहे। दुनिया ॿिन्ही खे छॾणी आहे, लेकिन अल्लाह जे महबूब जे उन कलमे वारी निस्बत ॾे मुस्लमान ज़रा गौर कर। जॾहिं कलमे जे निस्बत खां सवा खरबपति, हज़ारे फैक्ट्रियुनि जो मालिक, लखे मुलाज़िमनि जो अॻुवाण दुनिया छॾींदो आहे, ॾिस त उन जो हशर छा थींदो आहे। उन जे मरण खां पोइ उन जे जिस्म सां हशर कहिड़ो कयो वेंदो आहे, कीअं उन खे साड़ियो वेंदो आहे, कीअं उन खे जलायो वेंदो आहे, कीअं उन खे खाक कयो वेंदो आहे, कीअं उन खे दरबदर कयो वेंदो आहे। ऐं हिकिड़े पासे वरी उन गदह गाॾे हलाइण वारे मिस्कीन ॾे निहार, जंहिंजे सीने में निस्बत मुंहिंजे मदीने वारे घोट जी आहे, जंहिंजे सीने में निस्बत मुंहिंजे आका जी आहे। जॾहिं न उहो दुनिया छॾींदो आहे, भले उन जे औलाद वटि कफन वठण जेतिरी बि ताक़त नाहे, कफन जेतिरा पैसा बि नाहिनि, पर तूं ॾिसंदो वञ त उन जे औलाद खे भले ताक़त न हुजे, पर मुंहिंजो बेनियाज़ रब ईअं इंतज़ामात फरमाईंदो, उन जे लाइ नओं हिकु अछो कपिड़ो बि अची वेंदो, उन जे लाइ सुरहा साबुण बि अची वेंदा, उन जे लाइ अतर बि अची वेंदा, उन जे लाइ तमामु इंतज़ामात थी वेंदा। यानी भले जो उन जो को ओही वाही नाहे, उन जो को पुट भी नाहे, उन जो को भाउ भी नाहे, केर भी रिश्तेदार मौजूद नाहे, अजनबी आहे, पर उन जे सीने में मुझे मुस्तफा जे कलमे वारी निस्बत मौजूद आहे। त मुझो अल्लाह पंहिंजे महबूब जे उन कलमे वारी निस्बत जे सदके उन खे एतिरी इज्जत बख़्शींदो आहे जो उन खे साबुण सुरहन सां वेंजारे सिंजारे अतर अंबीर हणी करे कुलड़न ते खणी करे इज्जत एहतराम सां कब्र ताईं वञी पहुचाईंदा आहिनि या न पहुचाईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, गौर कर, इन दुनिया जो ताल्लुक जीअं दुनिया फानी आहे त इन जो ताल्लुक बि फानी आहे। इन जो ताल्लुक तेसि ताईं आहे जेसि ताईं दुनिया में मौजूद आहियूं। जॾहिं दुनिया खे छॾियोसीं त इन दुनिया जो कोई मुंहिंजा दोस्त किरदार तो असां सां गॾु नथो हले। लेकिन ये जेका निस्बत आहे, ये जेको एहसास जो रिश्तो आहे, रिश्ता ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे खूनी रिश्तो, हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे एहसास जो रिश्तो। खूनी रिश्तो बि नाकाम थी वेंदो आहे। हज़ारे दुनिया जे अंदरि सॻा भाइर हिक ॿिए सां विढ़ंदे ॾिठा अथऊं, न ॻाल्हाईंदे ॾिठा अथऊं। खूनी रिश्तो बि नाकाम थी वेंदो आहे, पर जेको न एहसास जो रिश्तो आहे, एहसास मां मुराद आहे जेको मोहब्बत वारो रिश्तो आहे, जेको सचाईअ वारो रिश्तो आहे, जेको ख़ुलूस वारो रिश्तो आहे, उहो कॾहिं बि ख़तम कोन थींदो आहे। न रुॻी ख़तम कोन थींदो आहे, पर उन जा समरात एतिरा त अज़ीम आहिनि। अहिड़े दौर जे अंदरि, अहिड़े दौर जे अंदरि जॾहिं भाउ खे भाउ जे लाइ टाइम नाहे, दोस्त खे दोस्त जे लाइ टाइम नाहे,
सबको ज़ारो ज़ारी में लगो पियो आहे। सब पंहिंजा कम काज सीड़ाए छाजे लाइ वेठा आहियूं अल्लाह जे घर में? छा भत जी ज़रूरत आहे? हरगिज़ न। छा मानी खणण आया आहियूं? हरगिज़ न। छो आया आहियूं? हिकिड़ो ई जवाब मिलंदो त अंदरों हिकिड़ो अहसास वारो रिश्तो आहे, उन मजबूर कयो। अड़े यार दुनिया जा कम पिया थींदा, अचु त अॼु 5 मिंट वेही करे छॾ मदीने वारे घोट जूं ॻाल्हियूं। सुभान अल्लाह, दोस्त इन करे वेठा आहियूं। सुभान अल्लाह, इहो कंहिं मजबूर कयो तव्हां सां? सुभान अल्लाह, जरा सोच। अल्लाह जो जिक्र कयूं, खुदा जो कुरान जी तिलावत ॿुधूं, मदीने वारे साईं जो शान ॿुधूं, इन ॻाल्हि ते मजबूर तोखे असांखे कंहिं कयो। सोच मुंहिंजा दोस्त, मजबूर कयो दिल। हाणे दिल खां सवाल कंदासीं त दिल असांखे मजबूर छो कयो? जवाब मिलंदो त दिल उन जे लाइ मजबूर कंदी आहे जंहिंसां दिल जो कनेक्शन मौजूद हूंदो। अगर तुझे असांजो दिल जो कनेक्शन, अगर तुझे असांजो एहसास वारो रिश्तो मदीने जे ताजदार सां न हुजे हा त कतन ही दिल मजबूर कान करे हा। कतन दिल कोन चवे त सभिनी खां पहिरीं वञी मस्जिद में वेहो, महबूब जे पार जूं ॻाल्हियूं ॿुधो, दुनिया जा कम पिया थींदा। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं अंदरूं आवाज़ आयो त इहो दिल जो ई रिश्तो आहे जंहिं मजबूर कयो आहे, त पोइ मुंहिंजा दोस्त इन जुमले सां गॾु हे जुमलो बि क़ाबिले फ़ख्र आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ाबिले दीद आहे, क़ाबिले फ़िक्र आहे त जेकॾहिं तूं असां गुनहगार, खतादार, बेकार, दुनिया जा तालिब थी करे भी दिल में पंहिंजे महबूब जे लाइ मोहब्बत ऐं एहसास जो रिश्तो रखूं था त छा मुंहिंजो इमामुल अंबिया जेको वफ़ादारनि जो बि सरदार आहे, जेको इमामुल अंबिया नबियनि जो बि सरदार आहे, छा उन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात वटि तुंहिंजे असांजे लाइ प्यार जो रिश्तो मौजूद न हूंदो? दिल सां सवाल कर। छो त मुंहिंजा दोस्त दीनी जलसो हुजे ऐं रुई हवाल थी नारा लगी जलसो खत्म थी वञे त खुदा जी ज़ात अहिड़े मुक़रर खां क़यामत जे ॾींहुं ज़रूर इंशा अल्लाह। दीनी जलसे जो हिकिड़ो मक़सद आहे। अगर वो मकसद हासिल न थियो त कोई फ़ाइदो कोन्हे को। वो कहिड़ो मक़सद आहे? वो इहो मक़सद आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ऐं तारीख़, हदीस, क़ुरान जो अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो जिन जे ॿुधण सां अल्लाह जे मख़लूक जे दिल में एहसास निदामत पैदा थिए, अल्लाह जो ख़ौफ पैदा थिए, रसूलुल्लाह जो प्यार पैदा थिए। जॾहिं न इहे बशयूं पैदा थियूं त पोइ उन घड़ी उन महफ़िल में वेहण वारे हिकिड़े पल जो जॾहिं न अजर मिलंदो, पोइ इंसान ताहू करे चलो मुंहिंजा मौला हिकिड़ो दफ़ो मूंखे वापसि छॾ त मां इन महफ़िलनि खां सवाइ ॿियो कुझु बि न कयां। ऐं मुंहिंजा दोस्त, तूं असां त मुस्लमान हो, तूं असां त कलमो पढ़ी चुका हो, तो असांजे अंदर में ईमान आहे अल्हम्दुलिल्लाह। मां पंहिंजे आका जे प्यार जो हिकिड़ो मिसाल ॾियां। कहिड़ो? मैदाने ताइफ। कहिड़ो मैदान? मैदान ताइफ जो आहे। मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे रज़ा जे लाइ, अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ, खुदा जे मखलूक खे जहन्नम खां छुटकारो ॾियारण जे लाइ, राहे रास्त आणण जे लाइ, सिराते मुस्तक़ीम ते हलाइण जे लाइ जॾहिं मैदाने ताइफ में पहुता, उन ताइफ जे बेक़दर माण्हुनि मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो कदर कोन कयो। मुंहिंजे आका जे पैगाम खे समझी कोन सघिया, मुंहिंजे हुज़ूर जे हुक्म खे समझी कोन सघिया, मुंहिंजे आका जे ज़ात खे समझी कोन सघिया। उन न समझण वारनि बेसमझन मुझे मदीने जे मीर जे पाक जिस्म जे मथा हर तरह जा वार कया, तकलीफूं ॾिनियूं, मुश्किलातुनि में विधो। एतिरी हद ताईं जो
जो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जिस्मे अतहर मां खून मुबारक वहण लॻो। खून मुबारक वही रहियो आहे। मुंहिंजो मदीने जो मीर कंहिं दीवार खे टेक ॾेई वेहंदो आहे, ॾिसण वारो ॾिसी रहियो आहे। असां तो थोड़ी तकलीफ़ थी अचे, सॼो घर मथे खड़ी था ॾियूं। ऐ मुस्लमान सब्र सिख, याद रखी छॾ, जॾहिं न तकलीफ़ अचई उन वक़्त ई त तुंहिंजी आज़माइश शुरू थींदी आहे। जॾहिं दर्द थिए सूर जी दाऊं न कर, कंहिंखे तो दाऊं करे ॿुधाई। वइज़ा मरिदतु फहुव यशफी, मर्ज़न खां शिफ़ा मुंहिंजो मालिक ॾींदो आहे। दवा में शिफ़ा न हूंदी आहे, इंजेक्शन में शिफ़ा न हूंदी आहे, शिफ़ा मुंहिंजे अल्लाह जे कुदरत मौजूद आहे। इहो इलाज करण त मुंहिंजे महबूब सुन्नत करे ॿुधायो आहे। इलाज कराइणो आहे मगर दवा ते यकीन न, दवा खे सुन्नत जी बुनियाद ते इस्तेमाल करणो आहे। शफ़ा जी उमेद पंहिंजे करीम रब में रखणी आहे। साॻी दवा ॾिसंदो हुई पंजनि माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदी आहे, ॾहनि खे न ॾींदी आहे। जेकॾहिं दवा में ई शिफ़ा आहे त पोइ सभिनी खे फ़ाइदो छो नथी ॾे? शिफ़ा दवा में न हूंदी आहे, शिफ़ा अल्लाह जे दरबार में हूंदी आहे। जॾहिं हुकुम थींदो आहे तॾहिं शिफ़ा मिलंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे साईं खे तकलीफ़ ॾियण वारनि तकलीफ़ ॾिनी। ॾिसण वारो बेनियाज़ ॾिसी रहियो आहे, ॿुधण वारो ॿुधी रहियो आहे। जिब्रील खे हुकुम कंदो आहे, ऐ जिब्रील जी रब्बे जलील मुंहिंजे महबूब जे दरबार में वञ, मुंहिंजे महबूब जे दरबार में पहुची करे अर्ज़ कर त मुंहिंजा महबूब तुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए। ऐ मुंहिंजा महबूब अॼु रुगी इरादो कर, अॼु रुगी मां अल्लाह जे दरबार में पंहिंजे ज़ुबान खे खोलण तुंहिंजो कमु आहे। इन ॿिन्ही जबलनि खे मां रब ईअं मिलाए छॾियां जो हिन ताइफ़ वारनि जो वजूद बि बाक़ी दुनिया ते न बचे। इहा हदीस ॿुधी आहे तव्हां? लेकिन इते ॿ अहम ॻाल्हियूं जेके करण थो चाहियां। छा अल्लाह जी ज़ात जेकॾहिं जिब्राईल खे न मोकिले न त ख़ुदा पंहिंजो पैगाम पंहिंजे महबूब खे न ॾेई सघे? क़ुरान जी आयत कोड कयो, अल्लाह जी ज़ात जॾहिं पंहिंजो पैगाम ॾियणो चाहींदो आहे, नंढड़े में नंढड़ी शइ, मां क़ुरान जी आयत पढ़ा, अल्लाह फरमायो व औहा रब्बुक इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजर व मिम्मा यअरिशून। अल्लाह जे ज़ात फरमायो, मां अल्लाह जे ज़ात माखीअ जे मख खे वही कयो, इल्हाम कयो माखीअ जे मख खे। हेतिरी ॾिसण में नंढड़ी बेनियाज़ रब फरमायो, मां अल्लाह माखीअ जे मख खे इल्हाम कयो त तूं जेॾी महिल घरड़ो ठाही, वणनि में घरड़ो ठाहिजां, जबलनि में घरड़ो ठाहिजां, पंहिंजे मानारे में चिपकी पइजां। आयत तवीला बस मुख़्तसर मक़सद वारी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजो अल्लाह जॾहिं माखीअ जे मख खे इल्हाम करण ते क़ादिर आहे त पंहिंजे महबूब खे विदाउट जिब्राईल जे बि हुकुम करण ते क़ादिर आहे। लेकिन जिब्रील खे मोकिलण जो मक़सद इहो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा इन सॼे राज़ खे ओपन करे खोले, दुनिया खे ॿुधाए ऐं दुनिया खे ख़बर पवे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रब जे बांदनि सां केतिरो प्यार कंदो आहे। अल्लाह फरमाए, महबूब अॼु हथड़ा खण त मां इन जबलनि खे पाण में मिलाए छॾियां,
त इन ताइफ वारनि जो वजूद ही दुनिया ते न बचे। ऐ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ऐ मुंहिंजा कलमे वारा नौजवान, गौर कर त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात अल्लाह जे दरबार में कहिड़ी दुआ घुरी। मुंहिंजा मौला तकलीफ़ूं छॾे ॾिनो, मुश्किलातूं बर्दाश्त कयूं, अज़ियतूं बर्दाश्त कयूं, उन जे बावजूद मुंहिंजे आकार तो करे मौला ताइफ वारा तो मां मुस्तफा के नथा सुञाणनि न। या अल्लाह ही ताइफ वारा नथा सुञाणनि मौला, मन इन्हनि जे पोएं नस्ल मां अचण वारा मां मुस्तफा ते कलमो पढ़नि। मुंहिंजा मौला हिननि ते अज़ाब न कर, मां हिननि खे छॾे थो ॾियां, छो त मुंहिंजे मुस्तफा करीम खे अल्लाह जे ज़ात इल्म कान व मा यकून का फरमायो हो। जेको थी चुको उहो बि मुंहिंजो मुस्तफा ॼाणे पियो, जेको थी रहियो हो उहो बि मुंहिंजो मुस्तफा ॼाणे पियो, जेको क़यामत ताईं थियण वारो हो उहो बि मुंहिंजो मुस्तफा ॼाणे पियो। मुंहिंजे करीम आका खे ख़बर हुई त हिन ताइफ वारनि जे ईंदड़ नस्ल में मां मुस्तफा जा दीवाना पैदा थींदा। हुज़ूर दुआ घुरी, या अल्लाह हिननि ते अज़ाब न कर, हिननि खे मुआफ़ थो कयां, तूं बि हिननि खे मुआफ़ कर। हिननि जो ईंदड़ नस्ल मां मुस्तफा ते कलमो पढ़ंदो त रब जो ज़िक्र थींदो। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त, अहिड़ो महबूब रब ॾिनो आहे, अहिड़ो महबूब रब ॾिनो आहे जेको महबूब दुश्मननि जे लाइ बददुआ नथो करे, दुश्मननि जे बि ईंदड़ नस्ल लाइ दुआ पियो करे। या अल्लाह ही नथा सुञाणनि, इन्हनि जे अचण वारो नस्ल सुञाणंदो। ऐं मुंहिंजा दोस्त को अहिड़े वफ़ादार नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां जॾहिं ईमान वारा कलमे पढ़ण वारा ॻोठ मोहम्मद रमज़ान लाही में ई छो न हुजनि, जॾहिं न दुरूद जी महफ़िल सजाए ऐं पंहिंजा कंधड़ा झुकाए दिल पर जो शान ॿुधण लाइ वेहंदा हुजनि, ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफा उन्हनि ते राज़ी थींदो या न थींदो? मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो या न थींदो? ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी रज़ा जी इहा ई निशानी आहे। जिते अल्लाह राज़ी थींदो आहे, जिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम राज़ी हूंदो आहे, उनखे मुंहिंजो रब पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद वारियूं महफ़िलूं नसीब फरमाईंदो। खुदा नाराज़ कंहिंते कोन्हे, अल्लाह नाराज़ याद रखी शक बाबा का दोस्तों, अल्लाह नाराज़ ये बचार गालियूं चओ त मां पंहिंजे उन मौलवी वारे अंदाज़ में अचां ऐं वरी थोरो जे ॿ चारि झूठा ॾेई उथी वञा, पर दिलि चाहे थी ज़िंदगी अलाए छा आहे, ज़िंदगी जी काई ख़बर कोन्हे। ॿ चारि उहे ॻाल्हियूं कयूं जेके अंदर जिस्म में हिकिड़ो इनकलाब पैदा कनि। मन इनकलाब जी हिकिड़ी सिर लॻी पवे, छो त मुंहिंजा यार मुंहिंजो ईमान आहे ऐं अल्लाह जो रहमत जो उसूल आहे। जॾहिं न अल्लाह जी रहमत गुलनि ते वसंदी आहे त गुलनि ते महदूद कान हूंदी आहे, गुलनि जे भर में जेके कंडा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां कुर्ब थी वेंदो आहे। मुमकिन ए दीन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मां क़बूल कयो त मां गुनाहगार आहियां, मूं क़बूल कयो त मां ख़तादार आहियां, कोई शक नाहे तव्हां नेकोकार भलारा वेठा हो। मुमकिन आहे का अहिड़ी मोहबत वारी ॻाल्हि मूंखां अल्लाह चवराए जेका कंहिं दीवाने जे दिल में जगह करे वञे ऐं उन जूं अखिड़ियूं आलियूं थी पवनि। यार हिक ते राज़ी थे, हिक जे करे बेड़ो सभिनी जो पार थी वञे। मुंहिंजा दोस्त, इन नियत सां दीन जे महफ़िल में वेहंदो कर त इंशाअल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो त बेड़ो पार थी वेंदो। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल, अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल दीवाना इन करे सजाईंदा आहिनि त वसीले मुस्तफा सां अल्लाह जे दरबार में हथ खणो शल रब जी ज़ात असां ते बि राज़ी थे, जेके असां जा दुनिया छॾे विया उन्हनि जे मथां बि करम फरमाए।
मुंड वारी गाल ते मोटी जा पर ये विच में रहजी न वजे जेका अर्ज पे कह त मुंजो अल्लाह कहते भी नाराज या गौर संगाल बुध मुझा दोस्त कदे भी न सोच त मुंजो रब मुते नाराज कदे भी न सोच छा सोचण घुर्जे हज़रत बायजीद बुस्तामी जी गाल खणा सुभान अल्लाह हज़रत बायजीद बुस्तामी जेड़ो जवान एकड़े दिन नची रहियो आ खुश थी रहियो आ अजीब नचण मां मुराद आम रस्मी नचण नाहे नचण मां मुराद खुशी जो इजहार आ ये जिस्म में खुश थी रहियो आ अजीब खुशी जे आलम में आ इल्हाम थींदो आ गैबी आवाज ईंदो आ अरे बायजीद अज कहिड़ी गाला जो तू एडो खुश खुश जमीन ते हली रहियो आ हज़रत बायजीद जो जवाब ॿुध मुंहिंजा नौजवान भा हज़रत बायजीद अर्श दे निहारे चयो छो न खुशी कया छो न खुश थी जमीन ते हला तो जेड़ो महबूब रब मिलियो आ अञा खुशी न कया त ॿियो छा कया हज़रत बायजीद खुशी तो करे मौला तो जेड़ो रहीम रब मिलियो आ तो जेड़ो करीम रब मिलियो आ अञा वो खुशी न कया त छा कया ऐ मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जेड़ो रब्बुल आलमीन मिलियो आ ऐ महबूब मुस्तफा जेड़ो रहमतल लिल आलमीन मिलियो आ जेकर खुशू न कयूं त छा कयूं जरूर खुशू कर लेकिन केड़ियूं खुशू कर हर उहा खुशी कर जंहिंमें अल्लाह जो जिक्र भी हुजे मुझे मुस्तफा जो जिक्र भी हुजे मार्स पे कयो त अल्लाह नाराज नाहे कीअं नाराज नाहे असां तव्हांजी ज़हनी सोच कहिड़ी आहे थोरो जेकॾहिं महीनो ॾेढ केरु बीमार रहंदो त चीचूं खणंदा ॾिस रब ॾंबरियो अथसि अल्लाह ॾिस हीअं कयो अथसि हीअं तौबा कर मुस्लमान कंहिंजे मथां का मुश्किल घड़ी अची वेंदी आहे कंहिंजे फसलनि मां नुक़सान थी वियो कंहिंजे कारोबार मां नुक़सान थी वियो खुद सोचण शुरू कंदो आहे त मुंहिंजो रब मूं ते नाराज़ थियो आहे न मुंहिंजा दोस्त मुंहिंजो अल्लाह तो ते नाराज़ न आहे सोच अल्लाह ताला आज़माईंदो आहे कुरान करीम में अल्लाह फरमायो आहे मां आज़माईंदो हां कंहिंखे औलाद ॾेई आज़माईंदो हां कंहिंखे औलाद न ॾेई आज़माईंदो हां कंहिंखे दौलत ॾेई आज़माईंदो हां कंहिंखो दौलत खसे आज़माईंदो हां कंहिंखे खुशू ॾेई आज़माईंदो हां कंहिंखां खुशू खसे आज़माईंदो हां हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम फरमायो ऐ अल्लाह जा वाना जॾहिं संदन जे दरबार में सवाल कए वियो मुंहिंजा साईं कीअं ख़बर पवे त हीअ जेका मुश्किल घड़ी आई आहे या अल्लाह जो अज़ाब आहे या अल्लाह जे तरफ़ खां आज़माइश आहे हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा सुने फरमायो अरे अल्लाह जा बाना जॾहिं मुश्किल घड़ी अचे त यकदम पंहिंजे दिल ॾे ख़याल कंदो कर अगर तुंहिंजे दिल में अल्लाह जे ज़ात जो ख़ौफ मौजूद आहे ऐं दिल मां आवाज़ थो निकिरे त मुंहिंजा करीम रब मुंहिंजे गुनाहनि जी शामत आहे पंहिंजे महबूब जे सदके मूं ते रहम कर त पक सम्झ त इहो अज़ाब नाहे पर तुंहिंजे दर्जात जे बुलंदी जो सबब बणिजी रहियो आहे इन हद ताईं जो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं बि बुखार थिए त बुखार ला घट वधि भले केॾो बि तेज बुखार थिए कहिड़ो बि बुखार थिए बुखार खे न ॻाल्हाईंदा कयो छो त जॾहिं न पाणी खे तकलीफ़ थींदी आहे अल्लाह उन जा गुनाह मिटण चाहींदो याद रखिजो मुंहिंजा दोस्त खुशीअ में त सभु को यादि ईंदो आहे न पर तकलीफ़ में सिर्फ़ अल्लाह यादि ईंदो आहे बचड़ा बि निंड पिया आहिनि ज़ाल बि निंड पई आहे ॾाठ में सूर आहे हाणे को अल्लाह साईं या अल्लाह रहम कर ओ मुंहिंजा करीम रब अल्लाह अल्लाह तोखे अंदाज़ो नाहे त इहे तुंहिंजूं दाहूं इहे तुंहिंजूं कूकूं इहे रायगान न आहिनि मुंहिंजो रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ करे रहियो
मुश्किल ऐं तकलीफ़ अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो आहे। पर आशिक़ ने ओशा कला असां जेके सदाई हलवे खाइण वारा उन्हनि खे एॾी ख़बर त मिर्च कड़ो कीअं खाइबो आहे ऐं मुस्लमान कॾहिं मिर्च कड़ो बि खाइण सिख। आख़िरी जुमिलो चई मां मौज़ूअ ते मोटां। अल्लाह जो अगर तो असां सां प्यार न हुजे, दुनिया जो दस्तूर आहे जंहिंसां नफ़रत हूंदी आहे, जैसा मोहब्बत न हुंदी आहे, उन जो माण्हू जीअण जंजाल करे छॾींदो आहे। अगर ॻोठ जो हिन ॻोठ में रमज़ान महीने जो चङो ॻोठ जो अॻुवाण वॾो कंहिं माण्हूअ ते न नाराज़ थियल हुजे त उन माण्हूअ जी ज़िंदगी कहिड़ी रहंदी? निकिरंदो तॾहिं बि डिॼी निकिरंदो, हलंदो तॾहिं बि डिॼी हलंदो। त रईस नाराज़ आहे, किथे को अज़ाब न कड़के कि रईस जा माण्हू न पहुचनि, अचे बाह में हथ वञनि वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। यानी जंहिं ते को नाराज़ हूंदो आहे त उन जी ज़िंदगी अजीब थी वेंदी आहे, उन वटि ख़ुशियूं कोन हूंदियूं आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त, तुंहिंजो मुंहिंजो रब्बुल आलमीन जेकॾहिं तो असां ते नाराज़ हुजे त हीअ ज़िंदगी छो ॾिनी अथई? जेकॾहिं रब नाराज़ हुजे हीअ सिहत छो ॾिनी अथई? जेकॾहिं अल्लाह नाराज़ हुजे त हे ॾिसण वारियूं अखियूं छो नथो खसे छॾे? जे ख़ुदा नाराज़ हुजे त तुंहिंजा मुंहिंजा पेर खसे छॾे। जे ख़ुदा नाराज़ हुजे त ज़ुबान ते तालो हणी छॾे। जे ख़ुदा नाराज़ हुजे त तुंहिंजो मुंहिंजो सेंस ख़तम करे छॾे। हे सभु कुझु मुंहिंजे रब जो ॾिनो आहे। बचड़ा ॾिना अथई, औलाद ॾिनो अथई, इज़त ॾिनी अथई, जवानी ॾिनी अथई, हुस्न ॾिनो अथई, सूंह ॾिनी अथई, सिहत ॾिनी अथई। इहो सभु कुझु ॾेई मुंहिंजो रब ॿुधाए थो ऐं मुंहिंजा बाना मां तो ते नाराज़ कोन आहियां। रब तोखां थो पुछे त तूं ॿुधाए तूं मां रब सां छा लाइ नाराज़ थियो आहीं? जुमिलो वरी दोहराईंदुसि। ए नौजवान, मुंहिंजो अल्लाह तोखां मूंखां सवाल थो करे ऐं मुंहिंजा बाना मां त तोसां नाराज़ न आहियां। जे मां अल्लाह तोसां नाराज़ हुजां हा त तोखे इज़त वारी ज़िंदगी छो ॾियां हा? जे मां ख़ुदा तोसां नाराज़ हुजां हा त हे कुर्ब तो ते छो कयां हा? ऐं मुंहिंजा बाना मां रब थी तोखां थो पुछां त दे ख़बर तूं मां रब सां छा लाइ रुठो आहीं? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं ॻाल्हि तोखे मां रब खां परे करे छॾियो आहे? ऐं मुंहिंजा बाना सोच त सही। अल्लाह जो क़ुरान, अल्लाह फरमायो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझे बेनियाज़ रब पुछो, ऐ इंसान ॿुधाए त सही छाजे करे मां रब खां तूं दूर थी वियो आहे? मां अल्लाह जे हुक्मनि ते लबैक नथो चवीं, मां अल्लाह जे दरड़े ते बार बार नथो अची। उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे परवरदिगार रब खां परे कयो आहे? ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जेका तोखे ॿिए हंधा मिले थी, तुंहिंजे ख़ुदा वटि मौजूद न आहे? मुंहिंजो अल्लाह तो फरमाए मां त तोखे सभु कुझु ॾिनो आहे, सभु कुझु मां रब जे दरबार में मौजूद आहे। ऐं मुंहिंजा बाना जवाब दे। जॾहिं कोई जवाब नथो मिले त पंहिंजे दिलि खां सवाल कर। जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे त मां त अल्लाह सां नाराज़ कोन आहियां, याद रखो ये जेको नफ्स आहे न, माहौल बहाड़ीअ जो पर काफ़ी नौजवान समझदार नज़र अचो पिया। ये जेको नफ्स आहे न, इन नफ्स जो मिसाल अथव उठ पखीअ वारो। कहिड़ो मिसाल आहे इन नफ्स जो? उठ पखीअ वारो। उठ पखीअ खे चओ म्या उॾामी छो नथो त पंहिंजो दिलो खणी ज़ाहिर कंदो आहे मां त उठ आहियां, मां उॾामां कीअं? चईसि भला हे बबोरियूं अन्न जूं छो नथो खणी त वरी पंहिंजा परड़ा कढंदो आहे मां पखी आहियां, मां अन्न कीअं खणा? मुंहिंजा दोस्त, तुंहिंजो असांजो नफ्स उन उठ पखीअ जे मिसल आहे जंहिंमें पंहिंजो मफ़ाद अथसि। उहा ॻाल्हि बार बार दोहराए थो, पर जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे कुर्ब वारी ॻाल्हि आहे उते शैतान फलीत जे जंबे में अची करे तो असांखे भटकाए थो। तो असां यकीनन चवंदासीं असां अल्लाह खां काविड़ियल कोन हूं। मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे मुस्लमान, जॾहिं बि को चङो को ताक़तवर सॾु कंदो आहे कंहिंखे बि कमिया हेॾे हली आहे
वो जैसा दिल जी ॾाढा को हूंदो आ जंहिंखां माण्हू राज़ी थियल हूंदो आ उन जे सद ते वेंदो आ या न वेंदो आ। आखिरी मिसाल ॾेई मां मौज़ू ते थोरो जवाब ॾियो। इन ॻोठ जे अॻवान जो नालो छा आहे? मियां नूर अहमद ऐं मियां हाजन, अल्लाह उनखे सलामत रखे। ॻोठ जा वॾा कंहिंखे बि सॾु कयो, न्यापो मोकिलियो त बाने खे वठी आ हेॾे, पोइ जेको दिली तौर ते मियां नूर मोहम्मद ऐं मियां हाजन मां ख़ुशि हूंदो, दिली तौर ते राज़ी हूंदो, दिली तौर ते उन्हनि जी इज़त कंदो हूंदो त चवंदो हाज़िर मां पहुतुसि। जुती पातई न पातई उन महिल डुकंदो त यार चङी सॾु कयो आहे ऐं मां दिलि ठहियल हूंदी त वेंदो, पर जंहिंजी दिलि ठहियल न हूंदी उहो उते जो उते खुदो जवाबु ॾींदो। अदा चईसि मां नथो चवां, नौकर त कोन हा, यानी गौर कजो जुमिलो अहम पियो चवां, मां मिसाल ॾिनो आहे ॻोठ जो ताकि मुंहिंजा मारूअड़ा साजड़ा मुस्लमान सभु ग़रीब सम्झी सघो। ऐं मुंहिंजा दोस्त इहा निशानी आहे त जंहिंसां माण्हू राज़ी हूंदो आहे उन जे सद खे कॾहिं बि मोटाईंदो ॻाल्हि आहे। जंहिंसां राज़ी ईंदो आहे उन जे सद खे मोटाईंदो नाहे, पोइ उहो सॾु पाण करे या कंहिंजे हथ में सॾु कराए। ऐं जंहिंसां काबिल माण्हू हूंदो आहे उन जे सद खे माण्हू अहमियत कोन ॾींदो आहे। पोइ हाणे तूं असां चऊं त था त असां अल्लाह खां काबिल न आहियूं, पर मूंखे जवाबु ॾे। ॾींहं में 5 दफ़ा इन मस्जिद मां सॾु थींदो आहे, हय्या अला सलाह। 5 दफ़ा सॾु थींदो आहे या न थींदो आहे? जवाब ॾे नौजवान। जेकॾहिं चवीं थो त मां अल्लाह सां काबिल न आहियां, जेकॾहिं तुंहिंजी दिलि चवे थी त मां ख़ुदा खां नाराज़ न आहियां, त ख़ुदा जे वास्ते सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। तुझे मुझे अटकल सा हकीकतों कदे भी तब्दील कोन थींदियूं। हकीकत हकीकत ऐं नौजवान हकीकत खे कबूल कर। अगर तुझी दिल चवे थी त मां त खुदा सां राज़ी आहियां, मां किथे अल्लाह सां कावड़ियो हां, जे किथे अल्लाह सां कावड़ियो हां न आहियां कावड़ियल, त यार को जवाब ॾे। जॾहिं अल्लाह जे घर मां सॾु थो थिए हय्या अला सलाह, हलिया नमाज़ जे तरफ़, हय्या अलल फलाह, हलिया कामयाबी जे तरफ़। पोयां परी उन जी बेनियाज़ी जो ऐलान थो थिए, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु वॾो आहे, अल्लाहु वॾो आहे, ला इलाहा इल्लल्लाह। उन खां सवाइ कोई ॿियो इबादत जे लाइक़ नाहे। एॾो वॾो सॾु थी रहियो आहे, पोइ जॾहिं न उन सॾ ते तूं जी नथो चवीं, तूं अची नथो, लबैक नथो चवीं, त पोइ मुंहिंजा दोस्त डायरेक्ट या इनडायरेक्ट तोखे कबूल करणो पवंदो त तुंहिंजी दिलि अल्लाह सां राज़ी नाहे। कबूल करणो पवंदो मुस्लमान नौजवान त तुंहिंजी दिलि पंहिंजे रब मां ख़ुशि नाहे। हाणे वरी पंहिंजे दिलि सां सवाल कर, दिलि खे चओ त ओ चरी उन बेनियाज़ रब सां राज़ी नाहे, जेको बेनियाज़ रब अगरि चाहे त तो असांखे छा मां छा करे छॾे। अगरि उहो बेनियाज़ चाहे रुकी ज़मीन खे हुकुम ॾे, इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा, त ज़मीन में ज़िलज़िलो अचे वञे, हे सभु कुझु बर्बाद थी वञे। अगर बेनियाज़ रब चाहे तो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहु कुन फयकून। जंहिं इरादे सां वञूं था पिया, जंहिं कम सां वञूं था पिया, उन कम जे करे निमाज़ ते न वियासीं, अज़ान ॿुधी अणॿुधो कयोसीं, दिलि सां फ़ैसिलो कर, दिलि खे सम्झा। ओ चई कम सां वञी त रहियो हां, पर कामयाबी त मुंहिंजे हथ में कान्हे, कामयाबी त मुंहिंजो रब ॾियण वारो आहे। पोइ जॾहिं उन जो चयो ई नथो वठां, उन जे हुकुम ते वञा ई नथो, जॾहिं उन सां राज़ी नथो रहां, त पोइ मां कहिड़ा हथड़ा खणी वरी उन खे थो चवां त मुंहिंजा मौला मुंहिंजी मदद कर। ऐं मुस्लमान तुंहिंजी मुंहिंजी बेवफ़ाईअ जी इंतहा निहार ऐं मुंहिंजे करीम रब जे कुर्ब जी इब्तिदा निहार। तो असां बेवफ़ाईअ जी इंतहा करण जे बावजूद हिकिड़ो सॾु छा 5 वक़्त निमाज़ जा एहसास ई कोन्हे, ज़रे जे बराबर महीना गुज़री विया, ख़याल ई कोन्हे। पर जेॾी महिल वरी कमु थो पए त छा था चऊं, अला सही सॼी पाप थो थिए, छो त ॿियो त दर ई कोन्हे न। वरी बि छा था चऊं, मुंहिंजा मौला मुंहिंजी पार त थिए। ऐं मुस्लमान खुदा जे वास्ते नौजवान गौर कर, जेॾी महिल न असांजो कमु पवंदो अल्लाह में रोम त सदाई आहे, ओ मुंहिंजा रब करीम इंटरव्यू ॾियण थो वञा,
पंहिंजो कमीशन जो इम्तिहान ॾियण थो वञा ओ मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे कामयाब कजां ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कॾहिं बि मुंहिंजे रब वराई ईअं कोन चयो आहे त तो 2 महीननि खां मुंहिंजे अज़ान जो जवाब न ॾिनो आहे मुंहिंजे रब ईअं न चयो आहे त हेतिरो टाइम गुज़री वियो अथई मुंहिंजे क़ुरान जी तिलावत कान कई अथई मुंहिंजे रब ईअं मिहणो न ॾिनई त तूं हेड़ो वई तहिड़ो वरी मां रब खां थो घुरी ऐं मुंहिंजा दोस्त रुॻी तूं चवंदे ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजी मदद फरमा त मुंहिंजो बेनियाज़ रब फरमांदो आहे जी चवई मुंहिंजा बाना जी चवई मुंहिंजा बाना कदम तूं वधा मदद मां रब तुंहिंजी करण लाइ तयारु ए नौजवान ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ छा दुनिया में को अहिड़ो दोस्तीअ जो रिश्तो आहे दुनिया में को मित्र माइट जो अहिड़ो रिश्तो आहे जंहिंसां हिकिड़ो दफ़ो बेवफ़ाई करी ॿियो दफ़ो बेवफ़ाई करी टियों दफ़ो वींदे त परे खां तानो ॾींदो त कहिड़ो मुंहुं खणी आयो हुई ओ मुंहिंजा करीम रब जे नाम खां क़ुर्बान थी ऐं मुसलमान मुंहिंजे करीम रब जे बिछड़े नाले तां क़ुर्बान थी 1000 दफ़ा तौबहूं करे लख दफ़ा तौबहूं करे वरी टोड़ियूं वरी तौबहूं कयूं वरी टोड़ियूं पर वरी बि जेॾी महिल अचूं त मुंहिंजो रब चवे थो जी चवे मुंहिंजा बाना जी चवे मुंहिंजा बाना वरी बि मुंहिंजो रब ईअं नथो चवे त निकिरी वञ मुंहिंजे दर तां तूं हेतिरा गुनाह करे वरी पोइ आयो हुई हेतिरियूं तौबहूं टोड़े पोइ आयो हुई न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वरी बि मुंहिंजो रब थो चवे ओ मुंहिंजा महबूब कुल ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जी मुंहिंजा करीम रब महबूब ऐलान कर मुंहिंजे बाननि खे ऐलान करे ॿुधा पंहिंजे आशिक़नि खे ऐलान करे ॿुधा त या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह ऐं मुंहिंजा महबूब ऐलान कर काइनात खे ॿुधा भले तव्हां बेवफ़ाई जी इंतहा करे छॾी आहे भले तव्हां बेवफ़ाई जूं हदूं क़यास करे चुका हो गुनाहनि जा ढेर करे छॾिया अथव बेफ़रमानियूं करे छॾियूं अथव पर मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजा अल्लाह इन नाते तां क़ुर्बान ऐं मुंहिंजा दोस्त इन नाते तां क़ुर्बान वञा अंबड़ बि तंग थी वेंदी आहे अंबड़ अबो बि तंग थी वेंदो आहे जॾहिं हुननि जी बेफ़रमानी करे 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 5 दफ़ा 10 दफ़ा मां बि तानो ॾेई वठंदी आहे त वॾो को बेहया आहे मां अंबड़ जो चयो नथो निकिरी वञ मुंहिंजे घर मां तूं मुंहिंजे कम जो नाही अबो बि तंग थी चवंदो आहे लेकिन मुंहिंजो बेनियाज़ रब कॾहिं बि नथो चवे ऐं मुंहिंजा बाना मुंहिंजे अर्श जे हेठां निकिरी वञ कॾहिं बि मुंहिंजो रब नथो चवे त मुंहिंजे फर्श तां निकिरी वञ जेतिरियूं बदमाशूं करे वरी बि चऊं था या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है रब चवे तो अलिया जहिड़ो वाही तहिड़ो रुगी अखड़ियूं आलियूं कहिड़ो तुंहिंजो कमु आहे सभई गुनाह हिकिड़े मिंट में बेटर तुंहिंजे रब जो कमु ऐं मुसलमान ऐं मुंहिंजा नौजवान भाउ ज़रा थोरो अंदर में झाती पा अहिड़े करीम रब सां यारी न रखणु मुनासिब आहे अहिड़े करीम रब सां पंहिंजो नातो छिनणु मुनासिब आहे हरगिज़ न ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस हिकिड़ो दफ़ो तूं रुॻी पंहिंजे दिलि खे सम्झा हिकु दफ़ो रुॻी पंहिंजे दिलि खे सम्झाए इहो कामिल ईमान रख त जंहिंते न अल्लाह राज़ी थींदो आहे उन ते फर्श वारा त छा पर रब अर्श वारा उनखे ग़ुलाम करे ॾेई छॾींदो आहे जवाब ॾे मूंखे सैयदना महबूब सुबहानी शहबाज़ मकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैहि फकत 91 साल ऐं कुछ महीना इन ज़मीन जे तख़्ते ते ज़ाहिरी हिन जिस्म मुबारक सां जलवे अफरोज़ रहिया घणा साल जवाब ॾियो घणा साल फकत 91 साल लेकिन सदन के दुनिया छॾींदे अॼु 900 साल खां ज़्यादा अरसो गुज़री चुको आहे जवाब ॾे मूंखे उहा कहिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ो रिश्तो आहे तुंहिंजो सुने महबूब सुबहानी सां उहा कहिड़ी ॻाल्हि आहे महीने जी यारी थी थिए त घर पहुची कोन थो त घर में अमड़ कुराड़ी वेठी आहे या घरवारी वेठी आहे ॾेराणियूं वेठियूं आहिनि देरि नथी करे अॼु यारीअ वारे जो लंगर पियो थो वञे मस्जिद में विरहाया अॼु यारीअ वारे जो ख़त्मो आहे आख़िर छो उन्हनि खे केरु थो चवे यादि रखी छॾ रब जो क़ुरान
तोखे ॿुधायां ॿियो कोई नथो चवे मुंहिंजो अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो पंहिंजे क़ुरान में पाण ॿुधाए रहियो आहे इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअल लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे बेनियाज़ रब फरमायो त जेको शख्स भी ईमान आणे अमल सुहिणा कंदो आहे मां अल्लाह जी ज़ात उन सां एतिरो प्यार कंदो हां जो रहती दुनिया ताईं माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मोहब्बत पैदा करे छॾींदो। याद रखी चल मुंहिंजा दोस्त एक दिल डंडे सां हुकूमत न थींदी डंडे सां हुकूमत दिल ते न थींदी आहे दिल ते हुकूमत मोहब्बत सां थींदी आहे ऐं मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह दिलनि में मोहब्बतूं पैदा कंदो हां जेकॾहिं तूं असां बि चाहियूं था त हीअ दुनिया त हलंदी क़यामत ताईं लेकिन तूं असां न हूंदासीं जेकॾहिं चाहियूं था त न हूंदे बि असां हुजूं त पोइ ॻाल्हि ॾुखी कान्हे ॻाल्हि ॾुखी कोन्हे न हूंदे बि हुजणु चाहीं थो त ॻाल्हि ॾुखी कान्हे ॻाल्हि सवले में सवली आहे सौदो ॾाढो सस्तो आहे सौदो ॾाढो सवलो आहे उहो कहिड़ो सौदो आहे न ख़ुदा छॾियो आहे त कमुकार न कयो न मदीने जे साईं छॾियो आहे त वापार वहमार न कयो हुकुम कमुकार कयो मजदूर आहीं त मजदूरी कर हारी आहीं त हार को कर ज़मींदार आहीं त ज़मींदारी कर स्टूडेंट आहीं त पंहिंजे तालीम ॾे तवजह ॾे ऑफिसर आहीं त पंहिंजी नौकरी कर दुनिया जे जंहिं बि फील्ड में आहीं मुड़ुस माण्हू थी कम कर अल्लाह जो भी हुकुम आहे अल्लाह जे रसूल जो भी हुकुम आहे मुड़ुस माण्हू थी कम कर हिम्मत करे हलाल जी रोज़ी तलाश कर जिस्म सां दुनिया जो कमकार कर ए जिस्म सजो तुझो कमकार ने हुजे रुगी ये हिकड़ी दिल तुझी पंहिंजे यार ने हुजे सुभान अल्लाह सौदो सवलो आहे या नाहे जवाब जो नौजवानो सौदो सवलो आहे या नाहे कहिड़ी दीन जी शइ ॾुखी आहे का हिकड़ी त ॿुधायो न अल्लाह ताला असां मौलविन खे हिदायत ॾे अल्लाह जी ज़ात रस्मी पीरन खे हिदायत ॾे अगर रस्मी पीर ऐं असां मौलवी जेकॾहिं न सिधा थी वञूं त दुनिया सॼी माखी मखण थी वञे ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीन खे अगर तंग कयो आहे त असां मौलविन तंग करे माण्हू जारो पेश कयो आहे मरदे अल्लाह से हीअं कंदी अल्लाह से हीअं कंदी अल्लाह से हीअं कंदी ऐं ख़ुदा जा माना बेशक हिकड़ी सिफ़त कहारी जी आहे पर 99 सिफ़तूं बि त निहार थो न बेनियाज़ रब जूं कहिड़ी प्यारी ऐं मुंहिंजा मुस्लमान भा अॼु त गॾिजी करे हिकिड़ो दिल में पको अज़म कयूं त उन करीम रब सां प्यार कयूं उन करीम रब सां प्यार कयूं उन करीम रब जो ख़ौफ़ रखूं ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ दिल में पैदा थियो त पोइ पंहिंजी ज़िंदगीअ जे निहार जा अल्लाह जे घर में वेठो हां ख़ुदा जे घर जे गवाहीअ सां फ़रिश्ता ॿुधी रहिया आहिनि फ़रिश्तनि जे गवाहीअ सां हिकिड़ी मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत वेठी आहे इन गवाहीअ सां तव्हांखे दसियां थो जॾहिं न तुंहिंजे असांजे अंदर में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थियो ऐं मुंहिंजा दोस्त सौदो त ॾिस केॾो सस्तो आहे तूं हिन दिल में अल्लाह जो ख़ौफ़ रखी करे तूं जबलनि ऐं झंगलनि में हलियो वञ ॾंगींदड़ नांग हुजे या चीरींदड़ फाड़ींदड़ बबर शेर हुजे जीअं तो ते निगाह पवंदसि त तुंहिंजे चहिरे में अल्लाह जे ख़ौफ़ सां जेको रब जो नूर तजल्लियूं ॾींदो हूंदो उहो चीरींदड़ फाड़ींदड़ नांग बि तुंहिंजा कदम चुमंदो त उहो शींहं बि तुंहिंजे कदमनि में गिदड़ थिया पियो इंसान त परे जी ॻाल्हि आहे ऐं मुस्लमान अगर चाही थो त मां दुनिया में सुरख़ुरू थी रहां कबर ऐं क़यामत में बि सुरख़ुरू हुजां त बस 1.1 एजेंडा हिकिड़ी शइ ते उहा कहिड़ी हथ कमकार ॾे हुजे हीअ दिलि पंहिंजे यार इन दिलि सां ज़िक्र कर इन दिलि सां ज़िक्र कर इन दिलि सां ज़िक्र कर ऐं मुंहिंजा दोस्त इन दिलि सां ज़िक्र कर कीअं ज़िक्र कर हिन दिलि खे पाक कर हिन दिलि खे साफ़ कर ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं बि तो असां वटि कमरे में जॾहिं बि तो असां वटि कमरे में को महिमान अचण वारो हूंदो आहे त महिमान जे अचण खां अॻु में उन महिमान जे इज़त जे मुताबिक़ उन कमरे खे सफ़ा कबो ऐं सींगारबो आहे या कोन्हे थोरो ॻाल्हायो जॾहिं को महिमान अचण वारो हूंदो आहे उन महिमान जे अचण खां अॻु में
उन कमरे में जंहिंमें मेहमान ने मीज़बान थी विहारणो हूंदो आहे, उन कमरे खे सजायो वेंदो आहे। जहिड़ो मेहमान हूंदो उन जे शान जे मुताबिक़ सजायो, उन जे शान जे मुताबिक़। अला मौलवीअ खे मेहमान करे नौकर खे चई छॾ वापसि करे ॿाहिरि पंहिंजो भरियो ॾेई छॾियां। मौलवीअ चए थो मदां चए त वॾेरो केॾो अङण गंदो लॻो पियो आहे। पर जे MPA MLA ईंदो त घटियूं बि सजराइणी पवंदी। पर जे वज़ीर आला ईंदो त शाख खां वठी रस्ता सजराइणा पवंदा। छो त उन जे इज़त ऐं शान जे लाइक़ इहा ॻाल्हि आहे। ख़ुदा जे वास्ते ए मुझे बाहू तव्हांजे आलो इन फ़क़ीर जे न सजण साईं जे चरे फ़क़ीर जे न जुमले खे ॿुध। जेकॾहिं दुनिया वारे जे अचण जे लाइ अङण सींगार न पवंदा आहिनि, गलियूं सींगारणी पवंदियूं आहिनि, त छो नथो हिन दिलि खे सींगारी त मुंहिंजो मदीने जो साईं तो वटि अची महिमान थिए। कौन कहता है, कौन कहता है, कौन कहता है कि मेरे आका रहते हैं मदीने में? गलत कहते हैं। मेरे महबूब तो रहते ही हैं आशिकों के सीने में। इन दिल के सजा, इन दिल के सिंगार, इन दिल के सजावट कर। दुनिया जे कमरे जी सजावट तुझे सुफा से कर साथी दी। दुनिया जे कमरे जो सिंगार तुझे भलन भलन गुलदानन साथी दो, कालीनन साथी दो। पर ये दिल जे का है न, ये तुझे कालीनन जी मोहताज ना है, ये तुझे सुफा से जी मोहताज ना है। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। मुझे मदीने जे मीर फरमायो वसिक़ालतुल कुलूब इला ज़िक्रिल्लाह। अगर कमरे के सिंगार जेला जी फरे जो हुजण जरूरी आहे, सफाई जो हुजण जरूरी आहे, इहे हिन कल्ब जे खट लहण लाइ वसिक़ालतुल कुलूब इला ज़िक्रिल्लाह। हिन कल्ब जे सफाई लाइ अल्लाह जो ज़िक्र हुजण जरूरी आहे। खुदा जो ज़िक्र कर, अल्लाह जे ज़िक्र सां इन दिल खे सजा। ज़ुबान में ज़िक्र हुजे, दिल में इश्क़ मुस्तफ़ा हुजे, ऐं ज़िक्र करे तूं सुम्ही पओ, तूं विर्द छॾ वज़ीफ़ा छो तो तूं राति जो रातियूं जागी त मां वज़ीफ़ो पढ़ां, फलाणो वज़ीफ़ो फलाणो छॾ वज़ीफ़नि जी फजर। बसि वन एजेंडा अथई, तूं राति जो सुम्हण खां पहिरीं पंहिंजे कल्ब ते दिल ते ज़िक्र जो ख़्याल करे, मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ी ऐं दिल में ज़िक्र कंदे कंदे अखियूं ॿूट ॾिस त कुर्ब यार कीअं थो करे। सुभान अल्लाह। लतीफ़ सरकार जे हिन शेर सां फरमाइनि था तन तस्बीह तन तस्बीह मन मणियो अता दिल दबूरो जन तारू ही तलब जो वहदत सुर वयत वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुन पोइ से सुताई सुहन यार निंद इबादत तन जी। अल्लाह जी कामिल वली बिदतनी बादशाह फैसलो बुधाए छॾियो, इश्क जी दरी खोले ॾिनी, रस्तो क्लियर करे ॾिनो। ओ मुंहिंजा सिंधी सवा जहिड़ा, ओ मुंहिंजा मारवड़ा मिठड़ा, ॿियो कोई कम न कर, हिन दिल खे पंहिंजे यार जे हवाले कर। हिन दिल मां गैर जी मोहब्बत खे अलॻि कर, पंहिंजे करीम रब जे ज़िक्र सां हिन दिल खे सजा। जंहिंजी दिल अल्लाह जे ज़िक्र सां सजायल हूंदी आहे, उन दिल में मुंहिंजो मदीने जो घोट महिमान अची थींदो आहे। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला दिल खे सजाईंदासीं। चओ इंशाअल्लाह। दिल खे सजाईंदासीं, दिल खे सजाईंदासीं, अल्लाह जो ज़िक्र कंदासीं, उन सोने पंहिंजे महबूब रब खे राज़ी कंदासीं। ऐं मुंहिंजा दोस्त, जंहिंते न मुंहिंजो सुहिणो करीम रब राज़ी थींदो आहे, यार जंहिंते राज़ी थींदो आहे उनखे छा न मिलंदो यार। मिसाल ॾींदा हो, फलाणे
ॼाणे थी MLA राज़ी आहे, MP राज़ी आहे, तॾहिं ॻोठ में बिजलियूं, ॻोठ में रोड, ॻोठ में हेतिरा तरक़ियाती कम, MP MLA जिते राज़ी थिए, वज़ीर आला जिते राज़ी थिए, उनखे उनखे न सॼे ॻोठ खे फ़ाइदो थींदो आहे न। ऐं मुंहिंजा दोस्त, दुनिया जो अमीर ऑफिसर राज़ी थींदो आहे हिक जे मथां, फ़ाइदो सॼे ॻोठ खे थींदो आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो दीवानो दिलि पंहिंजे महबूब सां लॻाईंदो आहे त काइनात खे फ़ाइदो थींदो आहे। छो त MP MLA जी कोटा महदूद आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जी कोटा लामहदूद आहे। मुख्तार कुल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आहे। अच मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ऐं मुंहिंजा नौजवान भाउ, अच त दिलि में पको बह कयूं, पको इरादो कयूं त ख़ुदा खे राज़ी कंदासीं, मदीने वारे मीर ते दुरूद पढ़ंदासीं। इन करे लतीफ़ सरकार चयो छाला वञी छो तूं बेली थी थो ॼन जो वठ जुग जग करीम रब जी जग जो वाली जो यार सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह। सुभान अल्लाह। लतीफ़ सरकार सोना वेठा हुया, जोगी पंहिंजे मंज़िल जे तरफ़, बंभोर जे तरफ़, उन जोगिन जो हिकिड़ो आहे इलाइक़ो जंहिंमें वञनि पिया। लतीफ़ सरकार उन्हनि खे ॾिसी चयो त भला मूंखे बि वठी हलंदो? भले हल। लतीफ़ सरकार हलण लॻो त जोगिन चयो त ॻाल्हि ॿुध दादा, हल भले, पर असां सां गॾु थो हली, असांजो उते जेको इबादत चऊं या असांजो जेको तौर तरीक़ो आहे वग़ैरह वग़ैरह, जीअं असां कंदासीं तोखे ईअं करणो पवंदो। लतीफ़ सरकार चयो हा ठीकु आहे, जंहिंसां गॾु हलबो आहे उन्हनि सां उन्हनि जी परख कबी आहे, कोई इशू कोन्हे। छो त अल्लाह वारा जेके हूंदा आहिनि उन्हनि जे हर कौल में, हर फ़इल में अल्लाह जूं हिकमतूं हूंदियूं आहिनि, अल्लाह जी हिकमतूं हूंदियूं आहिनि। लतीफ़ सरकार हलियो, जॾहिं से उहे सामी उते पहुता पंहिंजे उन मंज़िल ते, त उन्हनि जो तरीक़ो हुयो त जीअं तूं असां हाज़िरी भराईंदा आहियूं सरकार जे रोज़े जी, अल्लाह जे वलीअनि जी 4 कुल पढ़ी दुआ घुरंदा आहियूं, ईअं हुननि जी हाज़िरी कीअं हुई। हिकिड़ो पत्थर हुयो, उनखे ॾुही खीर अचे प्यारींदा हुआ। लतीफ़ सरकार खे चयो त हाणे जीअं असां था कयूं तीअं कर। लतीफ़ सरकार थोरो पहिरीं तव्हां कयो, मां ॾिसां पोइ मां बि कयां थो। वो हमरा खीर आईंदा हुया, पत्थर जे मथां पंहिंजो तरीक़ो जेको कुझु लफ़्ज़ हुया उहे चवंदा हुया, पत्थर जे मथां खीर हारींदा हुया। आयो दिलबर लतीफ़ जो वारो, अदाउती वाइदो कयो अथई, वाइदो तो वाइदो आहे न। लतीफ़ सरकार फरमायो हा वाइदे जो मां पको हां। पाण वो खीरो खणी मथां बीही लातो न, उन पत्थर खे फरमायो वात खोल त खीर ॾिए न त कोन ॾींदोसीं, वात खोल त खीर ॾिए न त कोन ॾींदोसीं। वाह सोना लतीफ़, सोने लतीफ़ जो फरमान थींदो वियो। जबल उहो पत्थर फाटी हीअं बटपुरा थियो, खुली वियो। लतीफ़ सरकार फरमायो हा हाणे तुंहिंजो हक़ आहे, अचे हाणे भले पीउ। जेॾी महिल उनजो उहो खीर पाण लतीफ़ सरकार जो जोगिन चयो असां वारे साईं जो बि साईं, असां वारे साईं जो बि साईं। हाणे इहा ॻाल्हि खुली वेंदी, पोइ असांजो इहो जेको चूणो पाणी आहे, जेको कुझु चूणो अॼुकल्ह जीअं आम हिकिड़ो रस्मी सिलसिलो हलंदो आहे, तनक़ीद नथो कयां, माफ़ कजो, ॻाल्हि चढ़ी आई आहे हज़म थो कयां बसि, छो त कंहिंजी दिलि आज़ारी न थिए। अॼुकल्ह रस्मी तरीक़ा घणा आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़। पोइ जंहिंखे न पंहिंजी मशीन बंदि थींदे नज़र ईंदी आहे, पोइ वीचारो तड़पंदो आहे, जीअं मच्छी पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदी आहे। पोइ हुनजो गुज़र सफ़र जो मुंहिंजो गुज़र टोपी तांडो बंदि थो थिए, पोइ तड़पणु शुरू कंदो आहे। जोगिन चए तड़पणु शुरू कयो, चए त हाणे हीअं था कयूं, इहा जे ॻाल्हि निकिरी पई त घणो गंद थींदो, नेठि त राति सुम्हंदो, वारे वारे ते था जाॻूं। जेॾी महिल निंडड़ी करे न होगा पास न बजेगी बांसुरी, कम लाहे था छॾियूं, छा कंदो? हिननि खे कहिड़ी ख़बर हुई त जेको पत्थर खे इशारे सां वात खोलाए सघे थो, उहो ज़मीन खे चीरे मंज़िल ते पहुची बि सघे। जोगिन खे कहिड़ी ख़बर? ऐं मुंहिंजा दोस्त जी अॼुकल्ह जे मुल्हनि खे कहिड़ी ख़बर त इश्क छा थींदो आहे।
उन्होंने के ख़बरात ख़त्म की नहीं हुआ उन्होंने के ख़बरात बकर किया का उन्होंने के ख़बरात सदके जा बकर ओ खल सूदो वेड़ हुंदिया ए यार जेके बकर जे खलुन ते वेड़न उन्होंने के इश्क जी केड़ी खबर इश्क जी ना खबर इश्क जे खाधन जी खबर वनी इश्क वारन खां पुछो नाग खाधन जी खबर वनी नाग खाधन खां पुछो हां अगर का इश्क जी थोड़ी भी जरी अगर कह वट हुंदी त इहो यकीन कामिल जानो उन जो जने ताल्लुक मुझे दिल पर हुसैन सा हो जो तो आशिकन जो सरताज बेताज बादशाह दिल पर हुसैन जिस ताईं अंदर में इमाम हुसैन इमाम आली मकाम जी मोहब्बत क्या दुनिया में हिकड़ो मां चैलेंज तो कया दुनिया में हिकड़ो वली उठायो जे जो ताल्लुक मुझे दिल पर हुसैन सा हिकड़ो तो बुधायो हिकड़ो को बुधायो ऐ मुझा दोस्त अजीज जो त जेको बादशाह हुंदो दरिया में पानी हुंदो त हेठ पींदो न दरिया को सवाल पानी समुद्र जो खारो वालो सके कम जो ही कोने को मां मौजू के चेंज कर न तो चाहे बस मां मौजू ते मोटी है माफ कजो टाइम ज्यादा ढाडो टाइम मोटी सुमा तो जो अल्लाह ताला रहम फरमाइयो लतीफ सरकार जेडी में लेजिया हुनन जे नजर में हां लतीफ सरकार के निद्रा पानी छुरी ही बाला तैयार करे अचे जेडी में मथो बीठा त दिल पर लतीफ जो निगाह कई त जमीन के अल्लाह जी जात हुकुम कयो जमीन खुली वई लतीफ अंदर लतीफ अंदर जमीन मौनीए तो पियो हले जे पानी मो मच्छी हलिया सुभान ऐ हमेशा जेला मच्छी पाण के जाहिर तने करिया जे न पानी ईंदो आ मच्छी के ओ न हुंदी मजो ईंदो आ ए ताई ने मजो नहीं दो मच्छी के ओ न हुंदी मजो ईंदो आ लतीफ सरकार भी हले तो पियो ए जोगी बहरन था पिया जेदी मन मुजादो हबीब शाह कोदा बुरड़ी शाह अल्लाह अल्लाह सोने लतीफ जे आस्थाने ते कोदा त सोने लतीफ जे बाबा जो नाम छा करो तो दाढ़िया बुधायो हबीब शाह दाढ़िया से ऐ सिंधी मुजा भाई को पांजे जेका विरासत अल्लाह दे दिए उन जा नाला तो याद रखो सोने हबीब शाह के उन जोगन चयो त साईं तुझे पुत्र वडी नाजायजी कई आसा वडी नाजायजी के थी छा कयो तई से रात असा जे जी पूजा पाठ कदा हम असा जो न पत्थर के जी त मुंह खोलण त खीर कोन प्यारी तो से एडो जुल्म कयो थे सोने हबीब शाह चयो अबा मुजो बच्चो तो हिते हुयो मुजो बच्चो तो हिते हुयो ता की ता चो त ओ न हुयो ओदा सोने लतीफ सरकार जे बाबे चयो त कूड़ा सामिन पंध हो तो हुयो हिन हंध हिनन कीअं ॾिठो हिंगला चमी ओना लतीफ सरकार दाह कई ये इश्क जा राज ये न हो त लतीफ जे बाबे के खबर हुई पर राज दुनिया ताईं कीअं पहुचे हां राज तॾहिं पहुचंदो जॾहिं राज ज़ाहिर थींदो ओना सुणे लतीफ दाह करे ओ मुंहिंजा दिलबर बाबा सच्चा सामिन पंध सच्चा सामिन पंध हो तो बेशक हुयो हिन हंध पर हिनन भी ॾिठो हिंगला चमी इहो फर्क थई ये दिल जने यार जे हवाले कई त दुनिया ॾिसंदी पई त ॻोठ रमज़ान ॾाहे जे मस्जिद में वेठो हुई दुनिया तुझे जिस्म के ॾिसंदी त मस्जिद में वेठो हुई पर तोखे ख़बर हूंदी त तुंहिंजो जेको दिल जो परवाज़ आ वो मस्जिद में नाहे पर दिल जो परवाज़ यार जे दरबार में ऐ मुंहिंजा दोस्त याद रखी छॾ हे अल्लाह जो वाइदो आहे अल्लाह जे रसूल जो वाइदो आहे जेको जंहिंसां प्यार कंदो आहे ओ जेतिरी उन जो पावर हूंदो आहे पंहिंजे प्यार करण वारे खे बि पावर ओतिरो ई ॾींदो आहे वज़ीर आज़म जो मुशीर हूंदो आहे त ताक़त वज़ीर आज़म जे मुशीर जी ॾेखारींदो पूरे पाकिस्तान ते कानून हलाईंदो वज़ीर आला जो मुशीर हूंदो त पंहिंजे सूबे ते पंहिंजो पावर ॾेखारींदो पर जेको न मुंहिंजे मुस्तफ़ा जो मुशीर हुंदो ऐं वज़ीर हुंदो उन जो कानून कायनात जे ज़र्रे ज़र्रे में हलंदो फर्श में भी हलंदो अर्श ते भी हलंदो देर न कर मुंहिंजा दिलबर इन दिल के पंहिंजे रब्बुल आलमीन जे खौफ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तड़पा ऐं मुंहिंजे मदीने वारे मीर जे इश्क में रुआड़ ओ मज़ो वेही ॾिस सुतो बिस्तर
चेहरे ते पियो जो दीदार केडी मल मके जा केडी मल मदीने जा केडी मल अरशर जा केडी मल परशन जा जे तू चाही थे हासिल मोहब्बत हिक खुदा जी तबण वञो खाक कदमे औलिया दी मुझा मुशरफ सोना से फरमाइंदा जे तू चाही थे हासिल मोहब्बत हिक खुदा जी तबण वञो खाक कदमे औलिया दी इन्हा दा हथ रसूलुल्लाह दा हथ गई रसूलुल्लाह दा हथ अल्लाह दा हथ गई जिना पड़े या है दामन औलिया दा जिना पड़े या है दामन मुस्तफा दा जिना पड़े या है दामन मुस्तफा दा जिना पड़े या है दामन खुद खुदा दा सुभान अल्लाह अल्लाह जे रसूल जा मुशीर ऐं वज़ीर दुनिया ते मौजूद थई अच उन्हनि यार सां यारी रखो इंशाअल्लाह ताला इन्हनि जी यारी दुनिया जे ख्वारी को बचाईंदी त आखिरत वारी ख्वारी को बचाईंदी दिल खोले हिकिड़ो दफ़ो सलात पढ़ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हिक में जा 12 मिनट आहिनि बस 1 बजे इंशाअल्लाह ताला 1.5 कलाक खोड़ा अल्लाह कबूल फरमाइंदो ये 12 मिनट दिल चवे थी त मां कुरान करीम जे रूह सां अब्बे ऐं अम्मा ते ॻाल्हायां छो त जब दोस्तन मोहतरम इमाम बख्श लाहिरी ऐं धणी बख्श लाहिरी ऐं उन जे मिटन गॾिजी करे पंहिंजे वॾड़नि जे मरहूम अब्दुल रहीम लाहिरी ऐं उन जे अब्बे अम्मा ऐं पंहिंजे अज़ीज़ो अकारब जी बख़्शिश जे लाइ ये जेका ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई आहे अल्लाह जी ज़ात हिन भलारी महफ़िल जे सदके उन्हनि मरहूमैन जी बख़्शिश फरमाइजो आमीन इंशाअल्लाह ताला हिननि जा अबो अम्मा हुया उन्हनि अबे अम्मा जो ज़िक्र कयो मन कंहिंजे दिल में पंहिंजे अबे अम्मा लाइ प्यार पैदा थिए त मुंहिंजो रब बि राज़ी थिए त मदीने जो ताजदार बि राज़ी थिए कुरान करीम जी आयत तिलावत कयम अल्लाह फरमायो अनिश्कुरली वलिवालिदैक मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर मां अल्लाह जो शुक्रानो अदा कर ऐं पंहिंजे अबे अम्मा जो शुक्रानो अदा कर मुझे बेनियाज रब सब खां पहिरीं पंहिंजे ज़ात जे शुक्राने जो हुकुम ॾिनो अल्लाह जो शुक्रानो कीअं अदा कबो आहे सजदन सां पंहिंजे रब जे दरबार में रोई अल्लाह खे बादाइबो आहे अल्लाह के सजड़ा कबाहन सजदा ऐं रुकू करे अल्लाह जे दरबार में हाज़िरी दिबिया इहो अल्लाह जे नेमतुन जो बेहतरीन शुक्राने जो ज़रियो आहे जो त जेके बाना जेके अल्लाह जा बाना रात में जो रातियों जागी करे निंदड़ी भी कंदा हन आधी जो उठी करे थधड़े पानी सां वुज़ू करे मुसल्लो विछाए तहज्जुद जी नमाज़ ला उथंदा हन मुंहिंजो रब्बुल आलमीन नबी फरिश्तन जे जमात में पंहिंजे कुदरत सां रज़ा जो इज़हार कंदो आहे ऐं मुंहिंजा मलाइको निहारियो हथड़ो भी छॾियो अथई सियारे में ॾकी बि रहियो आहे कंहिंजे लाइ थो अचे कंहिं ॾे थो वञे
कहिजे आॾो तो झुके मुंहिंजा मौला तुंहिंजे आॾो रब पुछंदो ॾे ख़बर मूंखे ॾिठो अथई न मुंहिंजा मौला जहन्नम जे बाहि खां माफ़ी थो घुरे मुंहिंजे दोज़ख खे ॾिठो अथई न मुंहिंजा मौला जन्नत जो तलबगार जन्नत ॾिठी अथई न मुंहिंजा मौला मुंहिंजे महबूब ते दुरूद थो पढ़े मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार कयो अथई न मुंहिंजा मौला मुंहिंजो पेनियाज़ रब फरमाईंदो आहे ऐ मुंहिंजा फ़रिश्तो गवाह बणिजी वञो इन मां पंहिंजे बांधणे जे मथां एतिरी महिरबानी थो कयां जो इनखे पंहिंजे महबूब जो दीदार भी नसीब कंदुसि महबूब जो प्यार भी नसीब कंदुसि मां अल्लाह भी इन माने सां प्यार थो कयां अर्श ते होको ॾेई छॾियो अर्श जा मलाइक भी हिन सां प्यार कर फर्श ते होको ॾेई छॾियो फर्श ते रहंदड़ मखलूक भी हिन मुंहिंजे बांधे सां प्यार करे केड़ा ओहे बाना पढ़ाण पंहिंजो क़ुरान वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह जे ज़ात फरमायो उहे मुंहिंजा बांधड़ा उन्हनि जूं निशानियूं रात जो रातियूं जागी केॾी महिल मां अल्लाह जे दरबार में सजदन में केॾी महिल मां बेनियाज़ रब जे दरबार में रुकूअ में केॾी महिल रोअंदा केॾी महिल खिलंदा केॾी महिल सजदा ॾींदा केॾी महिल रुकू कंदा केॾी महिल क़ियाम कंदा जॾहिं मां अल्लाह जो ख़ौफ तारी थींदो अथनि रोई ॾींदा जॾहिं मुंहिंजे महबूब जे रहमत जी उम्मीद ॾिसंदा त मुर्की ॾींदा ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जिंदगी जी काई ख़बर न थई ऐं मुंहिंजा मुसलमान थोरो जाग त लॻई भाग एक ॿी निशानी दिल चवे थी क़ुरान जी आयत पढ़ी उहा बि ज़रूर ॿुधायां अल्लाह जी बान मज़ो त तॾहिं आहे न दोस्त को चवे ही मुंहिंजो कंहिंजे लाइ एमपी चवे मुंहिंजो कंहिंजे लाइ एमएलए चवे मुंहिंजो कंहिंजे लाइ ॿिन वज़ीर चवे मुशीर सभई चवनि पर ख़ुशि नसीब हो जंहिंजे लाइ मुंहिंजो रब चवे त ही मुंहिंजो आहे खुश नसीब आहे अल्लाह जो क़ुरान ॿुध अल्लाह फरमायो व इबादुर रहमान फरमाए रहियो आहे बेनियाज़ तमाम रहमान जे बांधन जूं निशानियूं अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना जॾहिं मुंहिंजा बाना ज़मीन ते हलंदा जॾहिं मुंहिंजा बाना ज़मीन ते हलंदा तकब्बुर करे कोन हलंदा वॾाई करे कोन हलंदा वॻो केतिरो बि भलो काटन जो हुजे या पोस्कीअ जो हुजे या भले में भलो को मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेहतरीन जोड़ो जिस्म ते हुजे पर मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो ज़मीन ते हलंदा उन पंहिंजे पोशाक खे मां रब जी नेमत समझी हलंदा अल्लाह जे बाननि जी निशानी यमशून अलल अर्द हौना वकार सां हलंदा इज्जत सां हलंदा सर बुलंदी सां हलंदा ज़मीन ते आस्ते आस्ते हलंदा तकब्बुर ऐं वॾाई करे कोन हलंदा उहे प्यादल हुजनि या लैंड क्रूज़र में हुजनि अल्लाह जा बाना फर्श ते कॾहिं बि तकब्बुर करे कोन हलंदा अॻियां ॿी निशानी मुंहिंजे रब बयान फरमाए व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा पाण त ज़मीन ते सुकून सां हलंदा पर जेकॾहिं को बद अखलाक माण्हू आॾो अचे वियो जाहिल क़िस्म जो माण्हू आॾो अचे वियो घटि वधि ॻाल्हाइण लॻो क़ुरान थो चवे
घटि वधि ॻाल्हाइण लॻो त उहे माण्हू उनखे बुरनि लफ़्ज़नि में जवाब कोन ॾींदा आहिनि, कावड़ में जवाब कोन ॾींदा आहिनि। उहो जेकी बि बुरो ॻाल्हाइनि, अल्लाह जे क़ुरान फरमायो मुंहिंजा नेक सालिह बाना ॿुधी अणॿुधो करे अस्सलामु अलैकुम चई चुपड़ी करे हलिया वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। जवाबी कार्रवाई न कंदा आहिनि। एॾा सोणे लतीफ़ वरी इन क़ुरान जे आयत जी तशरीह करे फरमायो, पाण फरमाइनि था तोखे भली चवनि, तोखे भली चवनि, तूं मचो वातों वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पाद में पाए विदो कीने वारो की नकी। सब्र कर यार, सब्र सा जिंदगी गुजार त अल्लाह बि राज़ी थे, अल्लाह जो महबूब भी राज़ी थे। इहो आहे अल्लाह जे शुक्राने जो तरीक़ो। वरी अॻियां ला फरमो वल वालिदैक, अबे अम्मा जो शुक्रानो भी अदा कर। मुंहिंजो रब थो चए अबे अम्मा जो शुक्रानो भी अदा कर। असांजो नौजवान समझंदो आहे त अम्मा जे पेरनि जे हेठों जन्नत आहे, बाक़ी बापू ॼण घर जो वधियल भाती आहे। ए नौजवान खबरदार थी, अम्मड़ जे कदमनि में जन्नत आहे त अबो वरी उन जन्नत जो दरवाज़ो याद रखी छॾ। जेकॾहिं अबो न हुजे हा त तुंहिंजी अम्मा किथां थिए? तुझी अम्मा बणी तुझे अबे जे करे। अल्लाह पंहिंजे कुदरत सां इन जोड़ीअ खे नवाज़ियो, इन जोड़ीअ खे ठाहियो, इन जोड़ीअ खे यसकुन इलैहा, ज़िंदगीअ में सुकून जो सबब बनायो, जंहिंमां अल्लाह तोखे वजूद अता फरमायो। हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे त अबे जी बि इज़त कर, त अम्मा जी बि इज़त कर। अबे जा बि कदम चुम, अम्मा जा बि कदम चुम। अबे जा कदम चुमंदे त जन्नत जो दरड़ो खुलंदो। अम्मड़ जे जॾहिं कदमनि में ईंदे त जन्नत जे विच में पहुची वेंदी। अल्लाह जी ज़ात फरमायो ऐ मुंहिंजा माना हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझे बेनियाज़ रब फरमायो सूरतूं मां अल्लाह बनाईंदो हा, पर बनाईंदो काथे हा? तुझे जीजल अम्मड़ जे पेट में बनाईंदो हा। यानी मां अल्लाह कानून पंहिंजो हलायो आ, कानून पंहिंजे कुदरत जो इस्तेमाल कयो आ, पर तुझे वजूद खे बाक़ी रखण जे लाइ पेट वरी तुझे अम्मड़ जो मां रब इस्तेमाल कयो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो तोखे दुनिया में मोकिलण जो हुक्म तमा अल्लाह जो हुयो, मगर खून जो हिकड़ो हिकड़ो कतरो मां रब तुझे अम्मड़ जो इस्तेमाल कयो। मुझे बेनियाज़ रब फरमायो अबे ऐं अम्मा जे वजूद मां अल्लाह तोखे जनम ॾिनो आहे। ऐं मुंहिंजा बाना जॾहिं ज़मीन ते निकिरी अची अम्मड़ अबे जो शुक्रानो अदा कर, छो त अल्लाह फरमाए थो दिमाग़ तोखे सोचण जे लाइ मूं ॾिनो, इन सोचण ते माइल करणु तोखे तुंहिंजे अबे ऐं अम्मा सेखारियो। ज़ुबान तोखे ॻाल्हाइण लाइ मां अल्लाह ॾिनी, मगर इन ज़ुबान खे हलाइण तोखे अबे ऐं अम्मा सेखारियो। पेर तोखे ज़मीन ते हलण जे लाइ मां रबी किबिया ॾिना, मगर आंगुर खां वठी इन पेरनि ते बीहण तोखे तुंहिंजे अबे ऐं अम्मड़ सेखारियो। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए जीअं मां रब जा तुंहिंजे मथां अहसान आहिनि, इहे अबे अम्मा जा बि तुंहिंजे मथां अहसान आहिनि। मां अल्लाह जो भी शुक्रानो अदा कर, अबे अम्मा जो भी शुक्रानो अदा कर। वधी करे रब फरमायो जेकॾहिं मुंहिंजूं बेफरमानियूं कयई, मुंहिंजी नाशुक्री कयई, पर अबे अम्मा जी फरमान बरदारी कयई, उन जे खणण जे सदके में
मां अल्लाह मालिक वहां पांजू बेफरमानियूं माफ करे छॾिया त पुछण वारो कोई नाहे। पर अल्लाह फरमाए तो याद रख जेकॾहिं अबे ऐं अम्मा जी बेफरमानी कये भले सॼो ॾींहुं मां अल्लाह जाॾो सजदनि में पियो हुज, सॼो ॾींहुं वेठो मुंहिंजे क़ुरान खे पढ़, सॼो ॾींहुं वेठो नफ़लात में ज़िंदगी गुज़ार, मके में रही या मदीने में रही, मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए अगर जी जल अबे जी जल अम्मा ऐं मिठड़े बाबे खे राज़ी न करे सघियो त मुंहिंजो अल्लाह थो फरमाए तुंहिंजूं रियाज़तूं तुंहिंजूं इबादतूं तुंहिंजा ज़ुहद तुंहिंजा सजदा तुंहिंजा रुकू मां अल्लाह जे दरबार में कहीं भी कम जा नागिल उन जी इबादत कबूल कंदो हां जेको दुनिया में मां रब सां गॾु पंहिंजे जी जल अम्मा ऐं दिल भर अबे खे भी राज़ी कंदो आहे। अल्लाह के अगर खुदा मुंहिंजो तुंहिंजे मुंहिंजे बेफरमाननि जे करे मुंहिंजे अल्लाह जे नेमतुनि जी कमी थी वञे त अबे अम्मा जे दुआउनि सां वरी उन्हनि जी फरावानी थी वेंदी आहे। त ऐं मुंहिंजा दोस्त अचो त पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयो, जी जल अमड़ ॾे ऐं दिल भर पीउ ॾे। गौर टाइम माफ़ कजो 2 मिनट वधी विया। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बस मां क्लोज़ थो कयां जुमिले खे। अगर अबे ऐं अम्मा ॾे निहार त मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त अबे ऐं अम्मा ॾे निहार त सवाब, ॻाल्हाए त सवाब, ज़ोर ॾियणु परे जी ॻाल्हि आहे, ख़िदमत करणु परे जी ॻाल्हि आहे, रुॻी अम्मा ॾे खिली निहार तो जे हिन मुल्क वारनि लबड़नि खे ॾिसी करे अम्मा रुॻी हिकिड़ो दफ़ो ख़ुशि थिए छो त अम्मा मां हूंदी आहे, बचे खे मुल्क थो ॾिसी मां पाण ख़ुशि थी वेंदी आहे। तुंहिंजे मुल्क ॾिसी अम्मा ख़ुशि थिए मुंहिंजो रब ऐलान कंदो त 10 हजनि जो सवाबु ॾियोसि। अम्मा खे ख़ुशि रखियो थिए, दिल पर पीउ जे आलो मुर्कण शुरू कई, अबे तोखे ॾिसी मुर्कियो ख़ुशि थियो, अल्लाह फरमाईंदो 10 उम्रनि जो सवाबु ॾेई छॾियोसि। ऐं मुंहिंजा दोस्त उमिरि ते बि वेंदा आहियूं, हज ते बि वेंदा आहियूं, लखे रुपया ख़र्च बि कंदा आहियूं, पर अलाए क़बूल पिया अलाए न पिया काई ख़बर कान्हे। पर जी जल अमड़ दे रुॻी मुर्की निहार हजनि जो सवाबु, दिल पर बाबे दे मुर्की निहार उमिरनि जो सवाबु। हा नौजवान याद रख अगर अबे अम्मा जो कदर पुछणो थई त अॼु उन्हनि खां पुछ जन जा अबो अम्मा मौजूद न आहे। अखियुनि जो कदर नबीन खां पुछ, टंग जो कदर मंडे खां पुछ, ज़ुबान जो कदर कूके खां पुछ, उन खां पहिरीं जो तुंहिंजो अबो अम्मा तुंहिंजे हथड़नि मां हलिया वञनि ऐं पोइ उन्हनि वांगुरु मुंहिंजो अबो अम्मा न आहे, के जो अबो अम्मा न आहिनि, जीअं में मसूद अहमद जो अबो न आहे, केतिरनि दोस्तनि जा न हूंदा, उन्हनि खां पुछी अबो छाके चइबो आहे, अम्मा छाके चइबी आहे। जॾहिं ईद ईंदी आहे त उन्हनि जी ईद कीअं गुज़रंदी आहे, उन खां पहिरीं जो इहा महल तुंहिंजे मथां अचे। ज़िंदह अबो अम्मा दुनिया में थई, उन्हनि जी ख़िदमत कर, उन्हनि जा क़दम चुम। पर यार जेकॾहिं अबो अम्मा दुनिया छॾे या थई न, पोइ बि मुंहिंजे रब रहमत जो दर बंदि कोन कयो। मिशका शरीफ की हदीस आहे, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मन ज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा। मुझे मदीने जे साईं फरमायो जंहिं शख्स भी हर जुमे जे ॾींहुं अबे अम्मा या ॿिन्ही मां कंहिं हिक जे बि कबर जी ॿी सखरी ज़ियारत कई, मंज़ार फ़क़त ज़ियारत कई, गुफिर लहू मुझो अल्लाह उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो। अबे अम्मा जे कबर जी ज़ियारत कर त मुंहिंजो रब गुनाह माफ़ करे छॾे हर जुमे जे ॾियारे। पर जे न उन अबे अम्मा जे मज़ार ते वेही ऐं क़ुरान जी तिलावत करे उन जे बख़्शिश लाइ दुआ घुरी ॿुधा रब बेड़ा पार कंदो या न कंदो। यार आशिक़ ॾे कोशिश कनि त ईअं चई छॾियो आहे, अगरि को कमु नथो थिए न, जे अमड़ जहिड़ी अथई न, अमड़ मुसले ते वे ऐं बसि कंधड़ो झुकाए वञी हंज में किरी पई, रोण शुरू कर, रोण शुरू कर, तुंहिंजो रोण अमड़ जे दिलि खे मजबूर करे छॾो।
अमड़ जानो रोण शुरू कर अम्मा तो जी जल जे हुंदे मुझो कम न थो थे मां जोड़ी मां को न थो मुखे अल्लाह का कम कथा है मुझी अम्मा मां न उथन से ये जे होगी बल लुड़क गाड़ी दे न त मां तुझे अखड़न जा लुड़क अमड़ बर्दाश्त करे न सकजी जने न जी जल तुझा लुड़क बर्दाश्त न कया उन जे अंदर मान हिकड़ी आह निकती ओ मुझा मौला मुझे जी पार त थई खुदा जो कसम उथन दे को आगे बेड़ा पार थी याद रखी चल अबे अम्मा मां कम वठण जो तरीको सिख अगर अबो अम्मा न थई न उन जे मज़ार ते हली वई पेरा जे को सेरा जे को न अबे अम्मा जे पेरा जे को वेही रही उते रोई वेही दुआऊं भर रोई वेही अंगल कर तुझो अबो अम्मा मज़ार दे तुझो आवाज ॿुध अल्लाह जे दरबार में दुआ करा अबे अम्मा जी दुआ तुझे मुझे हक में इंशाअल्लाह उताऊं भी खाली कान मोटंदी ऐ मुझा दोस्त इन का वधी के खुदा तो असा के छा दे अल्लाह ताला जी जात बाबरकात तो असा सभी गुनाहगार जी हाजिरी कबूल फरमाए दरे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीदार नसीब फरमाए बार बार दोस्त दा फजल लंबी नात रजमान नंढड़ी बस हिकड़ी तो पढ़े सुभान अल्लाह जी जलिमा घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले ओ मिठड़ी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले देर न लाए वञा दिल बरले सोहणे मदीने मिठड़े ने देर न लाए वञा दिल बरले मिठड़े मदीने वारे आका ने ओ मुंहिंजी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले निंद्र नेणन खे नाहे अमा रोज़े पाक जो नीनू निशान निंद्र नेणन खे नाहे अमा रोज़े पाक जो नीनू निशान जी जलिमा घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले मुंहिंजी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले देर न लाए वञा दिल बरले मिठड़े मदीने वारे दे मिठड़ा बाबा गुरु का द्वा देर न लाए वञा दिल बरले है बाबा तुझो कद दुआऊं हुजने बचड़ा सभई मदीने हुजन जी जल तुझो दुआऊं हुजने बचड़ा कद मदीने में हुजन मुंहिंजी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले मिठड़ी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले मिठड़ी अम्मा तुझी सदा कबूल कदो जल्दी खुदा मिठड़ी अम्मा तुझी दुआ कबूल कदो मुझो खुदा मिठड़ा बाबा तुझी दुआ कबूल कदो मुझो खुदा मिठड़ा अब्बा गुरु का द्वा देर न लाए वञा दिल बरले मिठड़ी मां गुरु का द्वा देर न लाए वञा दिल बरले हाल फकीर जो हीणो अथई औलाद जो अर्ज़ निमाणो अथई हाल फकीर जो हीणो अथई औलाद जो अर्ज़ निमाणो अथई ओ मुंहिंजी मां घुर का द्वा देर न लाए वञा दिल बरले देर न लाए वञा दिल बरले सोहणे मदीने मिठड़े दे ओ जी जलिमा घुर का द्वा
लाए वजा दिल पर दे अल्लाह ताला की जात अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार या अली दम तस्तगीर सुनो दस्तगीर अल्लाह ताला की जात गुनाहगार जो चवण तमाम जो उदम पांजी बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाए अल्लाह ताला तमाम सभिनी के अमल करण जी तौफीक अता फरमाए जन दोस्तन ये महफिल सजाई अल्लाह ताला उनजे अजीज व अकाल जी बख्शिश फरमाए नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सजी उम्मत जी मुझो रब बख्शिश फरमाए चंद लम्हा उठी भी दुरूद व सलाम पढ़ंदासी उन खां बाद दुआ खां पोइ अज़ान जी नमाज में देर नमाज पढ़ने ले मसाफी दी दुआ करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार दिल जा हाल ॼाणंद रब दुआउनि जा कबूल कंदड़ रब पंहिंजे मिठड़े महबूब जे सदके असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं या अल्लाह जेके चंद लम्हा पंहिंजी याद लाइ वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई करीम रब इन्हनि लम्हात खे असांजे लाइ दुनिया में इज्जत अमन ऐं सुकून जो ज़रियो बनाइजा कब्र ऐं क़यामत में शफाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़रियो बनाए या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा मुंहिंजा सुहिणा रब करीम जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा मुंहिंजा करीम रब ज़मीनी आसमानी मुसीबतुनि खां पंहिंजी पनाह अता फरमा असां सभिनी गुनाहगारनि खे दरे मुस्तफ़ा जी हाज़िरी नसीब फरमा असां सभिनी किननि कोझड़नि खे सुहिणे काबतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमा या अल्लाह हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सॼी उम्मत जी बख़्शिश फरमा मुंहिंजा करीम रब असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जो ख़ैर फरमा या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ खे इस्तेहकाम अता फरमा करीम रब असांजे मुल्क जे हुक्मराननि खे समझ अता फरमा या अल्लाह असांजे मुल्क जे हुक्मराननि खे ग़रीब मारूड़नि जो आवाज़ ॿुधण जी ऐं समझण जी सघ अता फरमा मुंहिंजा अल्लाह से असांजे हाल जे मथां रहम फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहम ला इलाहा इल्लल्लाह उठिए लोग सलात सलाम मुस्तफा जाने रहमत